भी रब जे दर ते मोटी अचो खुदा जो कसम रहीम रब परचण में देर ही कोन कंदो सिर्फ नमाज भी असां में कोने साईं मां नमाज ते तो ॻाल्हायां नमाज 5 वक्त नमाज अल्लाह जे घर मां सॾु थे तो त घर के छॾण लाइ तैयार न आहे होटल के छॾण लाइ तैयार न आहे वांदा वांदा तड़ियल तड़ियल सब होटलन ते कलाकनि जा कलाक होटल खुलंदो जो वे अंदाज होटल वारो बंद करे हलियो तो त बि बेंचन ते वेठा अल्लाह जे घर में नमाज पढ़ण लाइ तैयार न आहे वॾे मुंहिंजो दिलबर हुसैन करबला जे मैदान में मुझे आली मकाम मुझे सुने हुसैन करबला में नमाज न छड़ी तीर पे हलिया तलवारूं हुयो ज़बान दे सैयद जे अल्लाह जो कुरान रब जी नमाज अजो असां वांदा वेही कचहर में कलाकनि जा कलाक गुज़रिया अल्लाह जो घर मां सॾु थियो त नथा अचो पर वाह हुसैन तूं करबला में नमाज पढ़ी ॾेखारी मुझे दिलबर हुसैन करबला जे अंदर सिर मुबारक सजदे में रखियो एड़ा शिमर दो जे हुसैन सर मुबारक सजदे में रखियो थी कि नमाज थीनी अजो सजी करबला जी जमीन रत सां भरी भैया कि मुसलो इंदो मुझो सुन हुसैन तो जे नजर तो गया इन करबला जी जमीन ते मां हुसैन इब्न अली के मुसल्ला था नजर अचन अज हुसैन करबला में नमाज कीअं न पढ़ंदो वाह मुंहिंजो सुना हुसैन शिमिर तो चे काथे थी मस्जिद ओ मुंहिंजा सुन हुसैन तो चे शिमिर जाॾे नजर पियो कयां मस्जिद जा मीनार था नजर अचन जाॾे मां हुसैन नजर थो कयां मूंखे अल्लाह जो काबो थो नजर अचे सुभान अल्लाह त चओ राजा जाॾे नजर थो कयां त रब जो काबो आखिर मुंहिंजो दिलबर हुसैन मुंहिंजो सैयद हुसैन सजदे में आयो इन ज़ालिम खंजर तो आयो तभी हुसैन साईं जी ज़ुबान ते थी सुभान रब्बियल आला सुभान अल्लाह त चओ ॾाढा सिर मुबारक सैयद जो सजदे में कटजी मुझो साईं नमाज में हो पछाड़ीअ में ज़ालिमन वो सिर खणी पत्थर ते रखियो सजो पत्थर रत में रंगीन थियो वरी मुझे सुने सैयद जो सिर खणी नेज़े ते रखी आए में मथे कयो पछाड़ीअ में सोने सैयद जो सिर खणी हलिया इब्न ज़ियाद जी दरबार दे रस्ते ते कुरान जो आवाज़ आयो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अल्लाह सिरात मुस्तकीम सुभान अल्लाह नथा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह नज़र जो कन जड़ी सोणी हुसैन जो सिर नेज़े ते हो खुदा जो कसम नज़र जो कन त केरा कुरान तो पढ़े तडी नज़र करे चयो तलवारूं हथन मां किरी पिन नेज़ा किरी पिन तीर ये नजर करे चयो त वाह औलाद ज़हरा वाह औलाद बतूल जो सैयद जो सिर नेज़े ते हो तभी रब जो कुरान सुभान अल्लाह नथा चओ दुआने जी जरूरत आना दुआने जी जरूरत आना करबला के वसाण कम मुंहिंजो दुआने जी जरूरत आना करबला के वसाण कम मुंहिंजो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान ॿुधाइण कम मुंहिंजो
कुरान बुधाइण कम मोजो अजु वाइदो कयो इन जलसे में अचण वारो इन गोठ में अचण वारो पंज वक्त जो नमाज़ी थींदासीं कुरान खां पल भी परे न थींदासीं गुम हुजनि ख़ुशियूं हुजनि दुख हुजनि तकलीफ़ूं हुजनि सोने नबीअ जी सुन्नत ज़िंदा कंदासीं पंज वक्त नमाज़ नबीअ जा ताबेदार थी चो रहंदासीं अब नबी जी ताबेदारी गुलामी कभी सोने नबी जी गुलामी उन जे तरीके ते हलऊं फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूर रहीम सुभान अल्लाह चो ॾाढा सुभान अल्लाह चवंदव त इंजण मुंहिंजी तपे त पोइ गाॾी चोथों गियर हणी बाईपास ते अञा मथे क़ुरान पढ़ंदासीं क़ुरान जूं तवारूं वरी सोने साईं अरबी मोहम्मद करीम जे भी शान में थोड़ी झलक जाम जंहिंजे अचण सां दुनिया खे रंग लगा खुदा जो कसम दुनिया ऊंदाई में गरक थियल हुई शिरक कुफर में माण्हू बुॾल हा एतिरो अरब वारा इलाकन वारा मुल्कन वारा जेके भी हुया एडो पाण में वणंदा हा थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते झेड़ा कंदा उहे झेड़ा सालन जा साल पया हलंदा हा एडा जुल्म कंदा हा जिंदा न्याणियूं के अम्मा जी न्याणी जे कश ते ॾिसी करे उन न्याणीअ खे फुरे खसे वञी मिट्टीअ में पूरे छॾींदा हा जानवरनि जूं खलूं खणी बैतुल्लाह ते टंगींदा हा ऐं मर्द ऐं औरतूं नंगा थी बैतुल्लाह में तवाफ कंदा हा रंग तॾहिं लॻा जॾहिं आमिना जे लाल यतीमनि जे यार ग़रीबनि जे हमदर्द नबी दुनिया जी धरतीअ ते कदम रखिया सुभान अल्लाह नथा चओ ॾाढा त चओ सुभान अल्लाह इन लाइ थी अचे मड़ आमिना जॾहिं महबूबे ज़ुलजलाल मुंहिंजे पेट में आयो अमड़ आमिना दी चे मांखे ज़रे जी तकलीफ़ न आई अमड़ आमिना दी चे औरतुनि खे भी हमल हूंदो आहे किस्मे किस्मे जूं ओघरायूं ईंदियूं आहिनि अम्मा आमिना दी चे जॾहिं महबूबे खुदा मुंहिंजे पेट में आयो मां आमिना खे ओघरा ईंदी हुई त मुंहिंजे वात मां गुलाब जे गुलनि जी ख़ुशबू ईंदी हुई ॾाढा त चओ सुभान अल्लाह हेॾा मके पाक मां औरतूं दा खणी अब्दुल मुतल्लब ॾे आयो हन ओ कुराना आमिना जो घर वारो वफ़ात करे वियो हज़रत अब्दुल्ला बेवा औरत तुर न हणंदी आहे बेवा औरत सिंगार न कंदी आहे ओ कुराना आमिना कहिड़े दुकान ते वई आहे आमिना कहिड़ी तुर जी ख़रीदारी कई आहे आमिना असांजे घर में ईंदी आहे असांजे घर में ख़ुशबू हूंदी आहे आमिना जे घटीअ खां गुज़र कंदी आहे उन घटीअ में ख़ुशबू हूंदी आहे आमिना जेको लिबास पाईंदी आहे उन लिबास में ख़ुशबू हूंदी आहे आमिना जी थांव में पाणी पीअंदी आहे उन थांव में ख़ुशबू हूंदी आहे अब्दुल मुतल्लब कावड़ करे आयो आहे मैं कहिड़ी दुकान ते वई आहियां कहिड़े तुर जी ख़रीदारी कई मके बाग मां औरतूं तुंहिंजी दां खणी आयो हन अमर आमिना दी चए बाबा जानी मां त कंहिंजे दुकान ते न वई आहियां न मां तुर जी ख़रीदारी कई आहे अब मां पाण हैरान आहियां जंहिं ॾींहं खां ही बच्चो मिठो मोहम्मद रबी मुंहिंजे पेट में आयो आहे मां आमिना ख़ुशबू ई ख़ुशबू बणिजी पई आहे सुभान अल्लाह बस थकजी पिया हो छा भला जेके थकजी पिया हो ॾाढा जो सुभान अल्लाह
जंहिंखे दिलबर नबीअ जो शान सुणे नबी जी तारीफ़ वणे थी सुभाणे अल्लाह ॾाढा चओ मां सम्झां ईअं थो त राति पाणीअ जो वारो हुयो थकियल हो था सुभाणे अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ अॼु केॾो रब राज़ी थियो आहे जो मुंहिंजे दिलबर नबीअ जो शान अॼु ख़ुदा जो कसम रहमतियूं थियूं वसनि उन सोणे साईं जी शान तारीफ़ आमना मना अमानत वारी अलीमा मन हिल्म वारी आमना तरे कड़ी मानता अमर आमना दीजे दुनिया वारंदे दुनिया जो मानतो हने आमना बीबी ने अल्लाह जी मानता लाजा जो सुभान अल्लाह अमर आमना दीजे जरे बच्चो मिठो मोहम्मद अरबी मुझे पेट में आयो अमर आमना धीचे कड़ी ओला आवाज़ा पिया अचनि कड़ी उत्तर आवाज़ आईंदा ओला आवाज़ आईंदा ओभर आवाज़ आईंदा दक्षिण आवाज़ आईंदा अम्मा धीचे आसमान मां आवाज़ आईंदा अम्मा धीचे ज़मीन मां आवाज़ आईंदा पखिन मां आवाज़ आईंदा अम्मा धीचे जबलन मां आवाज़ आईंदा बुशरा लकिया आमिना 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 तोखे मुबारक आमिना जेको बच्चो तुझे पेट में आ इहो पुट तुझो मामूली कोने इहो सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन सुभान अल्लाह त चोड़ा ध्यान इहो अगनी पोयन जो सरदार थी अचे आखिर में पियो आदम अगम आयो नूह अगम आयो सब नबी पैगंबर अल्लाह जा सच्चा तौहीद जा पैगाम दिनो मानन के समझायो वाइज कयो पर आमिना ही अचे आखिर में थो पर अगे नहीं पोयन जो सरदार थी आमिना जड़ी बच्चो जमी बोई इन जो नालो पंहिंजी मर्जी सां न रखजाए इन जो नालो चाचन जी मर्जी सां न रखजाए इन जो नालो ॾाॾे जी मर्जी सां न रखजाए आमिना हाजरी बच्चो जमी भई इन जो नालो मोहम्मद अल्लाह जी मर्जी सां रखजाए सुभान अल्लाह नथा चओ मोहम्मद वो दिसो नालो केड़ो मिठो आ मोहम्मद नालो खणंदे चपन के चूमियो अची वेंदई इहो बच्चो जमी पोइ इन जो नालो मोहम्मद अल्लाह जी मर्जी सां रखजाए मोहम्मद कंहिंखे चइबो आ सिज जंहिंजी तारीफ़ करे मोहम्मद कंहिंखे चइबो आ चंड जंहिंजी तारीफ़ करे सितारा जंहिंजी तारीफ़ कनि हूरू जंहिंजी तारीफ़ कनि मलक जंहिंजी तारीफ़ कनि मोहम्मद कंहिंखे चइबो आ गुलमान जंहिंजी तारीफ़ कनि तवज्जो कर मोहम्मद कंहिंखे चइबो आ मलक जंहिंजी तारीफ़ कनि मोहम्मद कंहिंखे चइबो आ आदम जंहिंजी तारीफ़ करे नूह जंहिंजी तारीफ़ करे ईसा जंहिंजी तारीफ़ करे यूसुफ जंहिंजी तारीफ़ करे मोहम्मद कंहिंखे चइबो आ इब्राहिम जंहिंजी तारीफ़ करे इस्माइल जंहिंजी तारीफ़ करे मोहम्मद कंहिंखे चइबो आ तौरात जंहिंजी तारीफ़ करे इंजील जंहिंजी तारीफ़ करे ज़बूर जंहिंजी तारीफ़ करे पर ई 30 पारनि वारो क़ुरान उन अरबी मोहम्मद अरबी जी तारीफ़ थो करे मोहम्मद कंहिंखे चइबो आ मक्को जंहिंजी तारीफ़ करे मदीनो जंहिंजी तारीफ़ करे यमन जंहिंजी तारीफ़ करे शाम जंहिंजी तारीफ़ करे पर मोहम्मद कंहिंखे चइबो आ जंहिंजी अल्लाह पाण तारीफ़ करे सुभान अल्लाह नथा चओ ॾाढा चओ सुभान अल्लाह वाह मुंहिंजा सोना महबूब मोहम्मद तुझो शान चओ त मुंहिंजे सोने साईं जी तारीफ़ खुटण वटो ई कोने का वरी कलमे ते नज़र कर त मोहब्बत नज़र ईंदई
यो वो कलमो थी जो जन्नत जे अठनी दरवाजन ते लिखियो पियो थी। यो वो कलमो आ ला इलाहा इल्लल्लाह जो अवाई सां पढ़ियो आ। यो जन्नत में ला तदाद वण हन, हर वण जे पन्ने पत्ते ते लिखियो पियो थी। यो कलमो आ जेको मेराज वारी रात बुराक जे नेड़ ते लिखियो वो कलमो आ। ला इलाहा इल्लल्लाह में भी अखर 12, मोहम्मद रसूलुल्लाह में भी अखर 12, ला इलाहा इल्लल्लाह में भी नुक्तो कौन है, मोहम्मद रसूलुल्लाह में भी नुक्तो कौन है, आदम सफीउल्लाह में नुक्तो, नूह नजीउल्लाह में नुक्तो, ईसा रूहुल्लाह में नुक्तो, यूसुफ सिद्दीकुल्लाह में नुक्तो, इब्राहिम खलीलुल्लाह में नुक्तो, इस्माइल ज़बीहुल्लाह में नुक्तो, ला इलाहा इल्लल्लाह में नुक्तो कौन है, मोहम्मद रसूलुल्लाह में भी नुक्तो कौन है, अल्लाह जे नाले में भी अखर 4। ॻाल्हायो नथा सुभान अल्लाह त चओ। अल्लाह जे नाले में भी अखर 4, मोहम्मद जे नाले में भी अखर 4, अहमद में भी अखर 4, मस्जिद में भी अखर 4, मोहम्मद में भी अखर 4, कुरान में भी अखर 4, तरफ भी 4, वड़ा किताब भी 4, आसमानी किताब भी 4, वड़ा नबी भी 4, हुजूर जूं न्याणियूं भी 4, पगमट यार भी 4, ओ इन जलसे में अचण वारो कटो हरो इन जैन सां कजो प्यार, खुदा बेड़ो कंदो पार थीने जन्नत जो हकदार। सुभान अल्लाह नथा चओ भला थकजी पिया हो छा तव्हां? सुभान अल्लाह जेको ॾाढा चवंदो खुदा जो कसम मां दुआ थो कयां त अल्लाह से मक्को मदीनो ॾेखारे। अल्लाह जेको सुभान अल्लाह मूंसां ॾाढा चए मां भी दिल जे दर्द मां सोने साईं जो शान उन अरबी मोहम्मद जी तारीफ़ कुरान तो बड़ा रब उनके पंहिंजो घर मक्को मदीनो ॾेखार। वो मक्को जे मक्के में मुंहिंजो पाक नबी तो घुमे रब कुरान तो नाज़िल करैला उक़सिम बिहाज़ल बलद, ए मुंहिंजा प्यारा पैगंबर तुझे शहर मक्के जो कसम रब छाजे करे मक्को तो प्यारो आ, बैतुल्लाह जे करे प्यारो आ, रुकनी अमानी जे करे प्यारो आ, हिजरे सो जे करे प्यारो आ, मकाम इब्राहिम जे करे प्यारो आ, सफा मरवे जे करे प्यारो आ, अर्श वारो ते तो ता हिल्लुम बिहाज़ल बलद। ए मुंहिंजा सोना नबी मक्को मां अल्लाह के बैतुल्लाह जे करे प्यारो कोने, रुकनी यमानी जे करे प्यारो ना, सफा मरवे जे करे प्यारो ना, मुंहिंजा सोना नबी मकाम इब्राहिम जे करे प्यारो ना। ए मुंहिंजा प्यारा पैगंबर तुझा कदम जो मक्के पाक में हने। सुभान अल्लाह चओ सोना नबी अवां जे घुमण जे करे अवां जे कदम मुबारक रखण जे करे भी मक्को मां अल्लाह के प्यारो आ। उहो नबी अवां ही असां के मिलियो आ। खुदा जो कसम उहे मक्के जा माण्हू चवंदा किताब लिखंदा असां दुनिया में घणा माण्हू ॿिया बि ॾिठासीं पर असां हुजूर जहिड़ो हसीन सोनो ॿियो न ॾिठो। समूरा जो सुन नबीअ ते दंग थियो हाणे हुजूर खां वधीक सोनो दुनिया में कोचण वारो ही ना है। औरत रसूल लाने आई सोना नबी जो इजाजत मिले तो चंद्र आवाज हुस्न जी पान में भेटा गया मुझे दिल भर नबी तो जय मां तो के इजाजत औरत चेदी सुना इजाजत जो ताजो चंद्र आवाज हुस्न जी पान में भेटा गया मुझो सोनो नबी तो जय अम्मा तो के इजाजत मां ये चंद्र ते नजर कई वरी हुजूर जे चेहरे ते भई नजर कर चंद्र ते नजर करे हुजूर जे चेहरे ते भई नजर करे 29 दफा मां ये नजर कई हाने दी जे अल्लाह जा रसूल सोना नबी चंद्र जे चेहरे में छायो हन पर मां जो चेहरो चोडीअ जे चंद्र खां भी वधीक चमकंदड़ो आहे।
ॾाढियां त चओ सुभान अल्लाह जेके हुजूर जा सच्चा आशिक हो ॾाढियां चओ सुभान अल्लाह चओ चंद्र जी जाई कोने जो मुंहिंजे हबीब जे हुस्न जो मुकाबलो कर चंद्र जी जाई कोने जो मुंहिंजे हुजूर जे हुस्न जो मुकाबलो करे वाह मुंहिंजा सोना नबी तुझा शहर भी निराला मुंहिंजो पाक नबी मके पाक में जायो मदीने में हिजरत करे आयो सोने नबी जे जिंदगी जा ब पहलू एक मक्की ॿियो मदनी त अल्लाह जे कुरान जूं आयतूं भी मक्की ऐं मदनी सुभान अल्लाह चो राजा अञा वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह मुंहिंजो सोणो मके में आ त कुरान मके में थो नाज़िल थे वञी मक्को मदीनो ॾिसी आ मके में जलाला त मदीने में जमाला मके में बैतुल्ला त मदीने में रोज़ो रसूलुल्लाह ॾाढा त जो सब वरी मक्को मदीनो घुमाया अल्लाह जे मक्को मदीनो न ॾिठो न कुछ न ॾिठो मां तो जवां ॼणो जायो ई न वञ मक्को मदीनो ॾिसी आ अल्लाह साहबी था चवनि उहे मके मदीने जूं घिटियूं साहबी था चवनि जॾहिं असां सोणे नबीअ खे ॻोल्हींदा हुआसीं त कंहिंखां पुछंदा न हुआसीं त साईं जन काथे आहिनि असां मके ऐं मदीने जूं घिटियूं घुमंदा हुआसीं जंहिं घिटीअ मां ख़ुशबू ईंदी हुई असांखे उन में सोणो मोहम्मद नज़र ईंदो ॾाढा त चओ सुभान अल्लाह भाई या औरत रसूलुल्लाह जे ज़माने जी थी चए हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह साने आया सोने नबी जे जिस्म मुबारक मां पघर वहे सोने नबी चमड़े जे बिस्तरे ते निंड कई सोने नबी जे जिस्म मुबारक मां पघर वहे उहा माई दी चे मां मेड़े शीशीअ में गॾु कंदी हुयम रसूलुल्लाह हलिया विया असा अरबन में काजू थींदो शादी रसूलुल्लाह जे पगर मुबारक मां तीली बोड़े कुंवर जे लटन ते लाईंदा हसे घोट जे लटन ते लाईंदा हसे लटो फाटी वेंदो पर हुजूर जे पगर जी खुशबू ही न वेंदी हुई सुभान अल्लाह त चो राजा अञा वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह वाक़या एड़ा ज़हन में आया जो खुदा जो कसमा दिल ठरी पवंदो जो रब राज़ी हुआ उन दिलबर नबी जो शान कुरान केडो रब अवां जे मथा राज़ी थियो आ उहा माई दी चयो कोज़ीन करीब ध्यान छॾे वेंदो रसूलुल्लाह जे पघर मुबारक मां तीली बोड़े मैयत जे कफन खे हणंदास मैयत 12 फुट हेठ वेंदो पर कबर मां नबीअ जे पघर जी खुशबू मथे ईंदी हुई ॾाढा त चओ सुभान अल्लाह ओ मको वञो मको मदीनो ॾिसी आ अल्लाह जे काबे जो दीदार करे आ अल्लाह जो काबो जेको जहानन जे लाइ हिदायत थी हिदायत रखी थी त रब पंहिंजे घरन में रखी आ रब रखी आ त काबे में रखी आ मके मदीने में हिदायत रखी आ इहो काथे लिखियल आ चओ कुरान में लिखियल आ अरवा तो इन अव्वल बैतु ज़ियालिल्लाह लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन हिदायत रब काथे रखी आ चो त रब पंहिंजे घरन में रखी आ गैरन जे दर ते रब हिदायत न रखी थी वो मको वञ मको मदीनो घुमिया असा में सुफा जो दीदार करिया पुछा कर हाजी केड़ी जाया तो के चंदा हाजी यो आ जाए थी जाते मुझो सुनो नबी पंजे गुलामन के विहारे अल्लाह जे कुरान जो सबक ॾींदा सुभान अल्लाह त चो राजा असा बे सुफा जो दीदार करे वरी मके पाक में सफा मरवे जो दीदार करे जे जबलन जी तारीफ कुरान में थी फरमाए तो इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह
सुभान अल्लाह तो चौथा अञा वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह दिल जे दर्द मां भी कुरान तो पढ़ा कुरान जो तवारू पर तहां जो दिल जो तवज्जो खपे मुखे इंशाअल्लाह तवज्जो कंदो फायदो थींदो बाकी तवज्जो न हुंदो के मल हेडे दिसंदासे ख्याल बे हुंदा त गाल समझ में कोन आई ॾाढा चो सुभान अल्लाह सवा मनवे जो दीदार करे जे जपलन जी तारीफ कुरान में थी वरी मके बाग में वो बैतुल्लाह जे भरसा मक्का में इब्राहिम वट उन पत्थर जी ज़ियारत करे जे पत्थर ते अल्लाह जो नबी इब्राहिम खलीलुल्लाह बिंदो इस्माइल ज़बीहुल्लाह तकारी दींदो अल्लाह जो नबी उन पत्थर ते भी अल्लाह जे काबे जी ओसारी कंदो उन पत्थर में न को पेट्रोल हो न को डीजल हुई न सीएनजी जी चिट लंगल हुई अल्लाह जो नबी इब्राहिम खलील अल्लाह जे काबे जो पार ॾींदो पत्थर अल्लाह जे हुक्म सां मथे ईंदो वञी मकाम इब्राहिम हिजर अस्वद जी दीदार करे वरी मके बाग में वो जबल हिरा गारे हिरा जो दीदार करे जको बिन जबलन दे पत्थरन ते लिखल दी इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक ॾाढा त जो सुभान अल्लाह वरी कहबतुल्लाह जे दीदार करण सां दिल ठरी पवंदई रब जे काबे जी ॾिसण सां उमिरि जा सगीरा गुनाह माफ़ रब भरजी पवंदी काबे के मुझे साईं फरमायो जे अल्लाह जे काबे ते पहिरीं नज़र पई ऐं अल्लाह जे काबे जे ॾिसण सां दीदार करण सां पहिरीं नज़र सां सगीरा गुनाह माफ़ जेका दुआ घुरंदो रब कबूल करे छॾींदो उन काबो जिनो मिस्त्री इब्राहिम खलीलुल्लाह जिनो मजदूर इस्माइल ज़बीहुल्लाह इन काबे में पढ़ाइण आयो थी मुहम्मदुर रसूलुल्लाह ॾाढा त जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां चवंदो सुभान अल्लाह ॻाल्हाईंदो त मां बि ॻाल्हाईंदो बाक़ी तव्हांजा हाल ईअं थो ॾिसां हींअर इज़राइल मूंखे ॾिसण में थो अचे रुगो मथो सूरत यासीन पढ़ियां त बसि रंगजी वियो कुरान जो प्रोग्राम केॾो जो रब अवां के घुरियो आ जो आया हो आलिमन जूं ज़ियारतूं न आलिम आया न कुरान शाम ताईं पढ़बो वरी जमात जे लाइ खैरात मानी इहो जो वॾो मौलवी त इहो असली ॻाल्हायो नथा भला नाराज़ हो छा वॾो मौलवी त चई आहे पर असुल असांजो वॾो मौलवी वॾो दिलबर अॼोकी महफ़िल जो सिंगार असांजो ही कुरान इन जे अचण सां दीदार करण सां ॿुधण सां पढ़ण सां थक लही आ असांजी दिल खुदा जो कसम ठरी थी पए कुरान जे ॿुधण सां ॾाढा सुभान अल्लाह नथा चओ ॾिसो सोने नबीअ जी ज़िंदगीअ ते नज़र कयो अवां असांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे रात ॾींहं ग़िफ़लत में गुनाहनि में थी ज़िंदगी गुज़रे पर वाह मुंहिंजा सोना नबी तुंहिंजी ज़िंदगी अवां असां थोरी ॻाल्हि ते पंहिंजनि खे धिकारे छॾींदा पर ॾिसो त सोने नबीअ कीअं थो माफ़ी ॾे सभिनीनि खे कीअं थो सभिनीनि सां सुहिणो हले केॾा मके वारनि रसूलुल्लाह खे दुख ॾिना छो मुंहिंजे साईं मको छॾियो अबे ॾाॾे जो घर छो छॾियो हिजरत छो कयूं क़ुरान जे करे दुख ॾिनो पर वाह सोना नबी जॾहिं मको फतह पियो थिए न काबे जी हाली जुदाईअ में अब तवजो आहे काबे जी जुदाईअ में मुंहिंजो सोनो नबी रोंदो पियो वञे जॾहिं काबे खे छॾनि पिया त रोअनि पिया जिब्रील आयो ओ मुंहिंजा सोना नबी अल्लाह तो चवई छो थो रोए जिब्रील अल्लाह जे काबे जी जुदाई मां मोहम्मद अरबी जे अंदर अंदर खे झोरे विधो आ मुंहिंजी दिल काबे जी जुदाई में रात ॾींहुं मुंहिंजी दिल ॾके थी पई त मां रब जो काबो तो छॾियो वञा ओने अर्थ मारो तो चई जिब्राइल खे जिब्राइल वञ मुंहिंजी सुणे नबीअ खे चओ सुणा तूं रो न अल्लाह तो वाइदो थो कयां उहो वक़्तु ईंदो तूं अॼु रोंदो थो वञे न काबे में ऐं न मके बाग में खिलंदे मां खे मोटाईंदो मां
रो न मुंहिंजा सुहिणा मां रब तोसां वाइदो थो कयां होॾे जिब्राइल खे मुंहिंजो अलाह साईं थो चए जिब्राइल क़ुरान खणी वञ मुंहिंजे नबीअ खे चओ इन्नल लज़ी फ़रज़ अलैकल क़ुरआन लरादुक इला माद क़ुरान खणी वञ चवेस रो न सुहिणा मां तोसां वाइदो थो कयां अॼु न मके जे घिटिन मां रोंदो थो वञे इन मके पाक जे घिटिन में इन शहर में खिलंदे वापसि मोटाईंदो मां जॾहिं मुंहिंजो सोणो नबी मके पाक मां रोंदो निकिरंदो हो वञी करे सोणे नबी मदीने पाक में रहिया हिजरत करे या दुख ॾिठऊं रब वाइदो कयो त मां तोखे खिलंदे वतन मोटाईंदुसि चौआ घड़ी आई जॾहिं मुंहिंजो सोणो नबी 10,000 गुलाम वठी मके पाक में आयो इज़ा जा नसरुल्लाह सुभान अल्लाह त चोरा जा इज़ा जा नसरुल्लाह वल फतह जॾहिं मक्को फतह थियो 10,000 गुलाम वठी मुंहिंजो नबी मके पाक में आयो साबिता जुन अल्लाह जा रसूल सोना नबी जिन वांगे दुख ॾिना जिन वांगे अल्लाह जे कम में गंजदा कयो जिन वांगा मके जो शहर छॾायो सोना नबी बिलाल खे मारू ॾींदा सोना नबी अमार खे टांडन जे मच ते लेटाईंदा सोना नबी अम्मा बीबीअ जूं अखियूं कढियो हुयो सोना नबी असांखे बि रात ॾींहं विढ़ंदा असीं पलांदो कंदासीं न मुंहिंजो सुहिणो नबी थो चए ओ मके वारो मां मोहम्मद पलांद वठण वारो नबी नाया सुभान अल्लाह त चओ मां पलांद वठण वारो नबी नाया मां त रहमतुल लिल आलमीन नबी हा फरमाए तो अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मां त रहमतुल लिल आलमीन नबी आज मां पलांद वठण न आयो न त मके पाक में गुलाम गॾु आ पर सोणे नबी चयो त जो पलांद वठण न आयो मां मोहम्मद जो माफ़ करण आयो असां भी माफ़ कयूं न बा इन में मज़ो आ इन में आवाज असां जी इज्जत आ साबिता जन तवज्जो कजो साबिता जन अल्लाह जा रसूल सोना नबी माई आई थवा औरत वा औरत रोंदी रसूलुल्लाह ने आई सोना नबी मां के सुञातो ये मुझे साईं नजर कया अमा मां तोखे न सुञातो वा औरत दी जे सोना नबी हिंदाया अवांजे चाचे अमीर हमजे के मां शहीद करायो हो सोना नबी अवांजे चाचे अमीर हमजे जे जिक्र के मां चबाड़ो हो अवांजे आडो पे चक्का में अवांगे चंबे मोहम्मद दिस तुझे चाचे ते तोखे नाज हो दिस तुझे चाचे जो जिक्र थी उनके मां चक्का सोना नबी हिंदा अवांजे आई जे सजा हुजे मांखे ॾियो तॾहिं मुंहिंजे साईं जे नेड़न मां पाणीअ जा नार वही आया अमा हिंदा मुंहिंजो चाचो दिलेर हो मुंहिंजो चाचो शहीद थी वञी अल्लाह जी जन्नत में पहुता अमा हिंदा मां मोहम्मद ॾे आई मां मोहम्मद तोखे चाचे जो खून माफ़ कयो मां मोहम्मद तोखे पंहिंजे चाचे जो खून माफ़ कयो असां अॼु वरनि जा वेर साईं बि अची वियो आहे बसि उन्हनि जो बयान थींदो मां त सुबुह खां वेहारे छॾियो था मां जो जॾहिं को आयो जेसीं ताईं त मां इंशाअल्लाह क़ुरान पढ़ंदो रहंदो असां कलाक वारनि में न आहियूं वेहूं था 2-3-4 कलाक सुभाणे अल्लाह जो ॾाढा पर हाणे आलिम ॿिया बि आहिनि उन्हनि जा बयान पर वाक़िअनि ते नज़र कयो हिंदा जे रसूलुल्लाह जे चाचे हज़रत अमीर हमज़े के बेदर्दीअ सां शहीद करायो उनखे माफ़ी अॼु असां वरनि जा वेर छॾण जे लाइ तयार न आहियो चाचा भाटनि खां परे भाटा चाचनि खां परे पुट पीउ खां परे
पीउ पुत्र खां परे ॻाल्हियुनि में वज़न कोन्हे मोहम्मद ते कलमो पढ़ण वारा मोहम्मद जे किरदार ते त नज़र कर तूं न मोहम्मद जो उम्मती आहे चओ पलांद वठण में एॾो मज़ो न आहे जेको माफ़ी ॾियण में मज़ो आहे साबिता जो अल्लाह जा रसूल सोना नबी हब्बार बिन अस्वद आयो अथव हब्बार बिन अस्वद उहो ज़ालिम हो जंहिं रसूलुल्लाह जी वॾी न्याणी बीबी ज़ैनब खे उठ ते नेज़ो हुयो हज़रत बीबी ज़ैनब हमल सां हुई वो बच्चो हज़रत बीबी ज़ैनब जो वफ़ात करे पछाड़ीअ में हज़रत बीबी ज़ैनब उन ज़ख्म जो सूर नसांदे वफ़ात करे वई साईं जन फरमायो त मुंहिंजी न्याणी शहीद थी मुंहिंजी न्याणी शहीद थी वई मुंहिंजी न्याणीअ खे कंहिं नेज़ो हुयो साईं हब्बार बिन अस्वद नेज़ो हुयो साईं वारंट कढिया रसूलुल्लाह हब्बार बिन अस्वद मुंहिंजी धीउ ज़ैनब जो कातिल आहे जिते नज़र अचे हब्बार खे क़त्ल करे छॾियो खून जो बदिलो खून आहे क़त्ल जो बदिलो क़त्ल आहे हब्बार मुंहिंजी न्याणी ज़ैनब जो कातिल आहे हब्बार लिकंदो वतंदो हो जॾहिं मक्को फतह थियो उहो हब्बार पाण हली रसूलुल्लाह ॾे आयो सोना नबी हब्बार बिन अस्वद अवाजी न्याणी बीबी ज़ैनब खे उठ ते मां नेज़ो हणी शहीद कयो मुंहिंजे साईं जे नेड़नि मां पाणीअ जा नार वही आया ओ हब्बार मुंहिंजी न्याणी ज़ैनब खदीजा जी निशानी हुई जॾहिं मां मोहम्मद अरबी जी नज़र ज़ैनब ते पवंदी हुई खदीजा कुरानी याद ईंदी आहे ओ हब्बार आए त मुंहिंजी न्याणीअ जो कातिल पर मां मोहम्मद अरबी ॾे हली आए हब्बार मां मोहम्मद पंहिंजी न्याणीअ जो खून तोखे माफ़ कयो असां वरन जा वेर थोरियूं नंढिन नंढिन ॻाल्हियुनि ते बि ॻाल्हियुनि में वज़न न आहे अॼु वाइदो कयो माफ़ी ॾेई करे सभिनीनि सां सुहिणो थी हलंदासीं सोने नबीअ जी ग़ुलामी ताबेदारी कंदासीं छा छा ख़्याल अमल थींदो या न थींदो केतिरो मां सुबुह खां वठी हलियो आहियां केतिरा वाक़िया के ॻाल्हियूं ॿुधायूं अमल जी नियत सां दुआ है त अल्लाह पाक अवां असांजी खुदा जो कसम जंग के दौरान साईं हज़रत अली साईं के हिकिड़े काफ़िर हज़रत अली साईं काफ़िर के दसे विधो जंग के दौरान पर काफ़िर एडी गुस्ताखी कई एडी बेअदबी कई मां लफ़्ज़ नथो खणी सघां पोइ त हज़रत अली करेसि न टुकर तलवार सां ज़ुल्फ़कार सां पर छॾे ॾिनई काफ़िर हैरान थियो कि सही मां हेडी तव्हांजी गुस्ताखी कई मूंखे त मां त अलाए छा सम्झो त ज़रियूं ज़रियूं तूं करे छॾींदे अवां कीअं मूंखे छॾे ॾिनो तॾहिं मुर्शिद अली थो चए अवल तोखे अल्लाह हुन जे रसूल जो दुश्मन सम्झी मारियो हाणे जे मारिया हां मुंहिंजो ज़ाती फलांद थी पवे हा मां ज़ाती फलांद वठण खां वधीक बख़्शण खे पसंदि कंदो आहियां सोने अली जो शान ॾिसी का फर्द चयो सोना अली पढ़ा मांखे कलमो त मां भी मोहम्मद जो ग़ुलाम बणजी पवा हाणे मां तव्हांजे हाल जे हिसाब सां वाइज़ो कयो न त वाइज़ो कंदो आहियां मां चोथे गियर में मथे दुआ कयो त अल्लाह अमल जी तौफ़ीक़ करे अवां जी हाज़िरीअ खे ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी मां तौफ़ीक़ अल्लाह बिल्ला